बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अनफ़ितार। जॾहिं आसमान फाटंदो ऐं जॾहिं तारा छणी पवंदा ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा ऐं जॾहिं क़बरूं पटिबियूं, तॾहिं सभु को शख़्स उहो ॼाणंदो जेको अॻे मोकिलियो हुआईं ऐं जेकी पोइते छॾियो हुआईं। ए माण्हू, तोखे पंहिंजे उन ई सॻोरे पालणहार खां कहिड़ीअ शइ ठॻियो जंहिं तोखे पैदा कयो, पोइ तोखे सएं लिङे कयाईं, पोइ तोखे बराबरि कयाईं। जहिड़ी सूरत में घुरियाईं तहिड़ी सूरत में तुंहिंजो जोड़ जोड़ियाईं। ईअं न आहे, बल्कि अव्हीं अमलनि जे जज़ा ॾियण खे कूड़ भाईंदा आहियो। ऐं बेशक अव्हां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि, सॻोरा लिखण वारा, जेकी अव्हीं कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। बेशक भलारा बेहश्त जी नेमत में हूंदा ऐं बेशक गुनहगार दोज़ख में हूंदा। अमलनि जे बदिले जे ॾींहुं दोज़ख में दाख़िल थींदा ऐं उन खां उहे लिकल न हूंदा। ऐं कंहिं सम्झायई त अमलनि जे बदिले जो ॾींहुं छा आहे? वरी बि चऊं था त कंहिं सम्झायई त अमलनि जे बदिले जो ॾींहुं छा आहे? उहो हिकु ॾींहुं आहे जो को जीव कंहिं जीव खे कुझु फ़ाइदो पहुचाए न सघंदो ऐं उन ॾींहुं सारी हुकूमत ख़ासि अल्लाह जी हूंदी।